हैदराबाद जो एसएसपी फर्कलंचार मोकल तेरपालो वकील वारे मामले की अदालती जांच जी सिफारिश वकीलन बाईपास ते टिन ॾींहनि खां लॻायल धड़ो ख़त्म करे छॾियो। एसएसपी हैदराबाद डॉक्टर फर्कलंचार के साथी मसरफ फितू ॾियणाए मोकल लई हटाए वियो। नोटिफिकेशन जारी। एसएसपी हैदराबाद की चार्ज एसएसपी टंडो मोहम्मद खान वाले आईजी सिंध वकील के मुबीना तौर हिरासा करण वारे मामले की अदालती जांच लाइ घरू खाते जे एडिशनल सेक्रेटरी के खत लिखी छॾियो। क़ौमी शहर ते वकीलनि जो 3 ॾींहनि खां हलंदड़ एहतजाज ख़त्म थियण बाद ट्रैफिक बहाल थी वई। पाकिस्तान हलंदड़ माली साल जे पहिरें 6 महीने दौरान IMF जा वॾा शर्त पूरा करण में कामयाब। नाड़ीवारी वज़ारत मूजिब 2900 अरब रुपए जे अदब जे मुक़ाबले में प्राइमरी सरप्लस 2600 अरब रुपए ताईं पहुची पियो। चैनी सूबनि 750 अरब अदब जे मुक़ाबले में 776 अरब सरप्लस बजट ॾिनी। सूबनि 367 अरब रेवेन्यू हदफ जे मुक़ाबले में 442 अरब टैक्स जमा करायो। ज़रई आमदनी ते टैक्स जे अमल सां रेवेन्यू में वधीक इज़ाफ़ो थींदो। सिंध सरकार ज़रई शोबे में मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ मौसमियाती स्मार्ट टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराए छॾी। ज़राअत वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्शमर जदीद ज़रई पैदावार मौसमियाती स्मार्ट टेक्नोलॉजी मंसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। केली में पनमा वैलिड बीमारी रोकण, कप जी जल्द पोखाई ज़रई ॿिजनि में जरासीम जे वाक़ियात जो तजुर्बो करण लाइ लेबोरेटरी क़ाइम। मोहम्मद बख्शमर जो चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी सिंध जे ज़रई पैदावार के ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ मददगार साबित थींदी। बनूं जे इलाइक़े फतेहखैल में पुलिस चौकीअ ते दहशतगर्दनि जो हमलो, बहलकार शहीद। DPO मूजिब दहशतगर्दनि पुलिस चौकीअ ते 2 ॾींहनि में ॿियो भेरो हमलो कयो। मौसमियाती तब्दीली सबब गर्मी में बाद थिए पई। नौजवाननि खे मौसमियाती तब्दीली बाबति आगाही ॾियणु ज़रूरी आहे। पीपल्स पार्टी सेनेटर शेरी रहमान जो कराची में तकरीब के ख़िताब चवे थी मौसमियाती तब्दीली सबब पाकिस्तान के भी घणो नुक़सान थियो आहे। बोर्ड सबब लखे माण्हू बेघर थिया। केबी जे अवाम खे तकलीफ़नि खां सवाइ ॿियो कुझु नाहे मिलियो। हिकु अहिड़ो टोलो बि आहे जेको हमेशह कारू ॾींहं मल्हाईंदो रहंदो आहे। खैबर पख्तूनख्वा में अवाम खे उन जे करप्शन जा मिसाल मिलंदा। पंजाब की तिलात वारी वज़ीर अस्मा बुखारी की प्रेस कॉन्फ्रेंस चयई अवाम के फितने फसाद की ज़रूरत नाहे। रांदि जा मैदान आबाद थियण घुरिजनि। सवाबी जलसे लाइ उन जी पार्टी जे नए सदर टैक्स जा पैसा घुरिया। सिंध के सीनियर वज़ीर शहजल इनाम मेमन की हिदायतन ते कराची में ओवरलोडिंग ओवर स्पीडिंग गाड़ियुनि खिलाफ कार्रवाई। ड्राइवरनि खां ॾंड उगाड़े शहरी गाॾियुनि खे तहवील में वरितो वियो। रोड सेफ्टी कमेटी ट्रैफिक कानून की भनकड़ी कंदड़नि खिलाफ कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं। कमेटी रस्तनि ते ओवरलोडिंग ओवर स्पीडिंग ऐं गैर मयारी कमर्शियल गाॾियुनि खिलाफ क्रेकडाउन कंदे ट्रैफिक गाॾियुनि जी चेकिंग कई। शहजल इनाम मेमन जो चवणु आहे त ट्रैफिक कानून जूं भनकड़ियूं इंसानी हयातनि लाइ ख़तरो बणिजी सघनि थियूं। उन लाइ सिंध हुकूमत सख्त कार्रवाई करे रही आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़ा शाह थर्ड डिसैट ट्रेन जो इफ़्तिताह करे छॾियो। थर्ड डिसैट ट्रेन कराची कैंट स्टेशन खां थर रवानी। थर्ड डिसैट ट्रेन कराची खां हैदराबाद मीरपुर ख़ास ऐं छोर खां थींदी थर पहुचंदी। ठठे बरसां गाड़ो थाणे जे हद में मज़दूरी घुरण था। फार्म में मालिक तां मज़दूर क़तल। इतला मिलण ते पुलिस बाज़ अली मक्सी जो लाश ढंग मां हथ करे वरितो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त मज़दूरी घुरण तां मुंहुं मारी बाद फार्म मालिक गोलियो खणी भाउ खे क़तल कयो। भोजपुर जे जमालवारी इलाइक़े में पुलिस ऑपरेशन मुखवी के बाज़ाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब बुहारियुनि खिलाफ ऑपरेशन दौरान फारिगबाद मुखवी समीर मीराणी के बाज़ाब करायो। समीर मीराणी के महीनो अॻु हथियारबंदनि अगवा कयो हो।
दादू में वापडा इंजीनियर जी गाड़ी से टक्कर में फोथियल औरत जे पार्सन जो लाश रखी इंडस हाईवे ते धड़ो रोड ब्लॉक ट्रैफिक मअतल फोथियल हुसूरा सबब जे बावजूद जमलाही त वापडा इंजीनियर जी गाड़ी जे टक्कर में भेण फोती आहे। पुलिस एफआईआर दाखिल न करे रही आहे। केस दाखिल करे हादसे जी जिम्मेवार खे गिरफ्तार कयो वञे। कमालतेरी में वधंदड़ बदमनी खिलाफ शहरियों जो एहतजाजी मुजाहरो शहरियों टायरन के बाहि ॾेई पुलिस खिलाफ नारेबाज़ी कई। लुहारिन पर इलाइक़े वासी रातों जागण ते मजबूर आहिनि। लुहारिन खिलाफ कार्रवाई करे बदमनी के बंजो ॾिनो वञे शहरियों जो मुतालबो।